पनुआ किले भरपासीरा समेपाड़ा मोहल्ला केतराई गोठ बराड़ी वारा इलाइक़ा जेके इन जदीद दौर में भी इंसानी बुनियादी सहूलतुन बिजली गैस पानी रोड रस्तन तालीम सेहत ऐं ड्रेनेज जहिड़ी जायज़ सहूलतुनि खां हज़ारे माण्हू महरूम आहिनि पर इन्हनि जो को तदारुक करण बदिरां चूंडियल नुमाइंदा अमलदार वडेरनि ऐं ख़ासि माण्हुनि जी फरमाइश ते करोड़े रुपयनि जूं तरक़ियाती स्कीमूं मनपसंद माण्हुनि ऐं इलाइक़नि में ॾियनि पिया। हिन मंज़र में अवां ॾिसी सघो था त जिते रोड ठहियल आहिनि इन्हनि इलाइक़नि में वरी मथां टफटाइल वग़ैरह करोड़नि जो कमु ठेकेदार अकबर शाह ऐं नसीम शाह पारां मनपसंद माण्हुनि ऐं इलाइक़नि में कराए वोटरनि ऐं असल हक़दारनि सां वॾी नाइंसाफ़ी कई वञे पई। जिते तरक़ियाती कम कराया वञनि पिया उहे टापरो वडेरनि ऐं रुगो जीए जीए जा नारा हणंदड़नि जे मोहल्लनि पाड़नि में कराया वञनि था। जॾहिं त जेके मुतासिर माण्हू आहिनि पनुआ खिल तालके जा उहे बुनियादी सहूलत लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। ॿिए मंज़र में अमी ॾिसी सघो था त पनुआ किल ऐं भरपासे जा इहे इलाइक़ा जिते का बि इंसानी बुनियादी सहूलत मुयसर नाहे उहे माण्हू एहतिजाज कनि पिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची